सुनिया में कल थोआ हुजूर जो मेराज तो को मुकाशफे के सुनिया में ना है हुजूर इन ज़ाहिरी जिस्म सा ओ इन मथे वारे मुबारक अखुन सा हेठा वनी अर्श का मथे खुदा जो वनी दीदार कयो मेरा जो तोखे जिस्मानी थियो सारो सैरो सजो सुबहानी थियो साऊं वारा सभई वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ मेरा जो तोखे जिस्मानी थियो सारो सैरो सजो सुबहानी थियो सारो ॾेहो तुंहिंजो अवे दानी थियो सारो ॾेहो तुंहिंजो दानी चइबो आहे जंज खे दानी कंहिंखे चइबो आहे जंज खे जॾहिं घोट हुजे त जंज ख़ुशि थींदी आहे कान थींदी तव्हां में त ख़ुशी निखारजी ई कान थी सुभाणे अलाही कोन था चओ अबा सभु रसूलुल्लाह जा ॼाणी आहियो घोट रसूलुल्लाह घोट मदीने वारो आहे दुनिया जा बि घोट हूंदा आहिनि उन्हनि घोटनि जे बि पुठियां माण्हू खोड़ लॻंदो आहे बसि हिकिड़ो घोट थी मदीने वारो उन जे पुठियां लॻ त ॿेड़ा पार मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारो चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ में चओ नंढड़ी वॾे ॻाल्हाए त गैर मुक़लिद जो वहाबे जो मौलवी आहे दीन मोहम्मद वफ़ाई तस्करा मशाहिर सिंध में मखदूम साहब या करामत लिखी दे जो सुभान अल्लाह लफ्ज़ मुख्तलिफ होंदा लफ्ज़ अॻिते पोइते होंदा छो त मुख्तलिफ माण्हू तारीख़ी वाक़ियात होंदा त मुख्तलिफ लफ़्ज़नि सां उनखे लिखियो वेंदो आहे हिन ॿिए तरीक़े सां लिखियो आहे पर असुल मक़सद वारी ॻाल्हि हुन में अची थी वञे मां ॿुधायां थो वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह मखदूम साहब जी हवेलीअ में हिंदुनि जी हिकिड़ी छोकिरी हूंदी हुई उहा कमकार कंदी अचे मायूं पंहिंजो छोकिरियूं नंढियूं नाबालिग कमकार कनि थियूं उते में जो कमकार अचे कंदी हुई उन वॾी जो थी त मालिकनि शादी कराए छॾी शादी जो थी वई मखदूम साहब ॿाहिरो आयो चइसि नंढी थी कमकार जरा शादी हुनजी थी वई आहे मखदूम साहब जो असां वटि कमकार कंदी हुई हुजूं हा त हुनजे कुझु न कुझु असां तुफ़ो मोकिलियो हा पर हाणे असां आया आहियूं त को न को अजर को चादर खणी था वञूं न छोकिरी अवां मौजूद वेठा आहियूं त सुभान अल्लाह जो मखदूम साहब आया हुनजे दर ते दरवाज़ो खड़कायो छोकिरी चयो केरु बाबा मोहम्मद इस्माइल आयो आहे ये साईं मुझे मुर्स घर में कोने मुर्स अचे मोकल वठांसि त पोइ तव्हां सां चादर वठंदसि ईअं कोन वठंदसि मखदूम साहब जो ठीकु वापसि मोटा मखदूम साहब मथां मुर्स अची वियो मुर्स खे चई मखदूम साहब पिराले मां तशरीफ़ वठी आयो दरगाह तां पोइ मूं हुनखे हीअं चयो टीचर ईअं छो चई तूं मुंहिंजो मुर्स तुंहिंजो मुंहिंजे मथां हक़ आहे तुंहिंजे इजाज़त खां सवाइ कंहिंखां कपिड़ो कीअं वठां चादर कीअं वठां मुड़स खां मोकिलाइबो पोइ का ॻाल्हि कवी उन सां बसि रुॻो एतिरो ॻाल्हायो पधर जे अंदरां मखदूम साहब ॿाहिरां हुयो भॼ रस्ते में हूंदी मखदूम साहब खे पुॼ वञी उन वाणियाणीअ छोकिरीअ जो मुड़ुस हिंदू वाणियो भॼी वञी रस्ते में मखदूम साहब खे मिलियो साईं मां घर कोन हुअसि मुंहिंजी घरवारी तव्हांखे ही जवाबु ॾिनो महिरबानी कयो असांजे घर हलो मखदूम साहब आया छोकरी अंदर खट विछाई खट जे मथां चादर लगाई मखदूम साहब के घर वठी आयो चादर जे मथां खणी विहारी खट जे मथां विहारी हाणे छोकरी मखदूम साहब के चवण लगी किबला मूं तव्हांजे घर में कमकार कयो बालिग थी वियसि माइटनि शादी कराए छॾी हाणे मुंहिंजो मुड़ुसु ही आहे ही मुंहिंजो घोट आहे मां हिन जी कुंवार आहियां से
सही मुझो ही घोटा मां तव्हां खे ॾेखारियो पर जॾहिं तव्हांजे हुजरे हवेली तव्हांजे हवेलीअ में हूंदी हुयसि तव्हां बि ज़रे ज़रे फरमाईंदा आहियो त मुंहिंजे घोट मोहम्मद हीअं फरमायो आहे मुंहिंजे घोट मोहम्मद जो ही फरमान आहे मुंहिंजे घोट मोहम्मद जो हे तरीक़ो सुन्नत आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से मुंहिंजो घोट ही आहे हाणे तव्हां पंहिंजो उहो घोट ॾेखारियो जंहिंखे बार बार घोट मोहम्मद चवंदा हुया थधनि माण्हुनि वांगुरु न तुंहिंजो सीने खे खोजो सुभाणे अलाह वरी आवाज़ सही तुंहिंजो घोट कहिड़ो आहे मखदूम साहब चयो छोकिरी जे ॾिसण जो ख़्यालु आहे त अकेले खे छो आड़े पाड़े सभिनी खे सॾे अचो सभिनी खे सॾे आहे पाड़ो अचे गॾु थियो मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह जॾहिं हुज़ूर जो हिस्सो मुबारक ॿुधो त जज़्बात में अची विया मखदूम साहब खे हुज़ूर जी मुहबत जागी पई जोश अची जाॻिया तो सुभान अजब आधी रात जो मूंखे सोनो सरवर याद पियो निंड नैणन जी फिटी वई हो तो हर हर याद पियो जंहिंखे यादि पवे थो वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह अॼु त आधी रात जो मूंखे घुसणो सरवर याद पियो निंड नेणन जी फिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क सारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया इश्क सारण बारिया मुतमाग मदीने जा सारिया माग मदीने जा सारिया घोड़ा घर कीअं घारिया मूंखे रात रह पर याद पियो निंड नेणन जी फिटी वई हो तो हर हर याद इश्क धुमा था अचन मुंहिंजा जोश जेरा था जलन जोश जेरा था जलन सिंध में सिकायल कीअं सुम्ह जंहिंखे घोट गोहर याद पियो घोट गोहर याद पियो वरी आवाज़ सां सुभाणे अल्लाह जो मखदूम साहब जोश में अची विया जज़्बात में अची विया फरमायो सभिनी खे सॾिया आड़ो पाड़ो गॾु थियो मखदूम साहब फरमायो अखियूं बंदि कयो अखियूं बंदि करे फरमाई खोलियो अखियूं जो खोलियो त खट ते मखदूम मोहम्मद इस्माइल पिराले वारो मौजूद ई कोन हो खट जे मथां मदीने वारो तशरीफ़ फरमा हो आवाज़ सुभान अल्लाह जो गैर मुक़ल्लिदल वहाबिन जो पेशवा मौली दिल मोहम्मद वफाई तस्करा मशाहिर सिंध में लिखे तो हुजूर खत जे मथा तशरीफ फरमायन मदीदार गालिया थी वाणन जो ॾिठो त बाबा मुसलमाना जो त मखदूम साहब बीठो आहे छोकरी रे न्यारे जी छोकरी मुखा पुछो मुंहिंजो घोट न्यारो सभई मुंहिंजो घोट मोहम्मद वाला कलमो था सभई हिंदू पढ़ण ला
आहियूं कादरी गौसे आज़म जे सिलसिले जा पर ॾाढा ज़िक्र कोन कंदा अब मञो था न पीराने पीरा खे चओ सोहाने जेॾो भेज जो नारो था लॻायो त ज़िक्र कयो एॾो बड़ो ला इलाहा वरी आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुजरे घोट हूंदो आहे उन जा जेके ॼानी हूंदा घोट जे आमद ते ख़ुशि थींदा आहिनि जेके ॼानी हूंदा उहे त ख़ुशि कंदा आहिनि अॼु घोट मोहम्मद बुराक ते सवार थी अल्लाह जे हुज़ूर में वञी रहियो आहे चओ सुभान अल्लाह मेरा जो तोखे जिस्मानी थियो सारो सैरो सॼो सुभानी थियो सारो ॾेहो तुंहिंजो आहे ॾानी थियो सारो ॾेहो तुंहिंजो आहे ॾानी थियो पसी मलक फलक थिया हैरान नबी तुंहिंजे शान मथां थिया कुर्बान नबी घोरिया ॿार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां